हाणे आगे हलूं था जी पाण अॻ में कॉन्सोनेंट क्लस्टर पढ़ियो। कॉन्सोनेंट क्लस्टर माना कॉन्सोनेंट पाण में मिली करे को लफ़्ज़ में अचनि था त उनखे कॉन्सोनेंट क्लस्टर ॿ या ॿिनि खां वधीक कॉन्सोनेंट मिलनि था त उनखे कॉन्सोनेंट क्लस्टर चइजे थो। हाणे पाण अॻियां हलूं था डिफ्थोंग। डिफ्थोंग उहे आहे डिफ्थोंग। डिफ्थोंग the sound formed by the combination of vowels in a single syllable। माना सिंगल सिलेबल माना हिकड़े पद वारे जेकॾहिं लफ़्ज़ में ॿ वाविल अचनि था त उनखे पाण छा चऊं था? डिफ्थोंग चऊं था। डिफ्थोंग माना उहो जेके ॿ वाविल पाण मिली करे मुख़्तलिफ़ आवाज़ पैदा कनि था। Of vowels in a single syllable in which the sound begin as one vowel and moved toward another। जो को हिकड़े का शुरू करे बे आवाज ताईं पुजे थो, साउंड ताईं पुजे थो, उनखे पाण डिफ्थोंग चऊं था। जी पाण को हिकड़ो मिसाल वठूं था। हाणे ॾिसो को लफ़्ज़ पाण ज़हन में हुजे कोइन। कोइन खणो, हिन में छा ॿ वाविल्स पाण में मिलिया आहिनि त इहे पाण में छा ठाहींदा? कोइन। माना छा थी वियो? कोइन। कोइन में तव्हांजो ही जो वाविल बची वियो ऐं ही वाविल बची वियो। अलिफ ते या हमज़े ते ज़ेर अची वई। ही ओ जेको छा थियो जी अॻ में पाण पढ़ी आया आहियूं pronouns of alphabet, consonant with vowel and vowel with consonant जी पाण अॻ में कुछ सिखी आया आहियूं। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं पाण को करियूं था ही छा थियो? को या का। ही छा थी वियो? इन या आइन। ठीक है जी पाण ए बी ए सी इने जा जेके पाण ठाहिया हुआ उचार ठाहिया हुआ या आवाज़ जेके ठाहिया पाण उन हिसाब सां पाण मुख़्तलिफ़ खणंदासीं। ॿ वाविल आहिनि, आवाज़ कढनि था लाउड। छा कनि था? लाउड आवाज़ कढनि था। अॻियां अचूं था पॉइंट या अॻियां अचो पोइम। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे दोहराईंदो रहां त ही पाण हिनखे डिफ्थोंग जेकॾहिं ॿ वाविल पाण में मिलनि था त उहो डिफ्थोंग थिए थो। पर जेकॾहिं इन जॻह ते पाण ॿियो को बि खणूं था, मिसाल के ॻाल्हि आहे पाण खे रीड। रीड माना पढ़णु। पर ही जेको ॿ वाविल त अचनि था पर इहो डिफ्थोंग में कोन थो अचे। छाजे करे त हू उचार जेको आवाज़ जेको आहे हिकिड़ो ॾिए थो रीड ऐं ही जेको पाण खे आवाज़ ॾिए थो ॿ आवाज़ हिक खां शुरू थी ॿिए ते मिले थो। ही जेको आहे सो हिक खां ॿिए ते मिले कोन थो। ही यको हिकिड़ो ई आवाज़ कढे थो। पाण को न करे पाण हिनखे डिफ्थोंग में शामिल कोन कंदासीं। डिफ्थोंग में उहे जेके लफ़्ज़ अची वञनि था उहे लफ़्ज़ अची वञनि था जिन जो ॿ वाविल हुजनि, हिक वाविल खां ॿिए वाविल ताईं उन जो रसाई हुजे या उनखे पाण में हिक ॿिए सां टच कनि मिलाए। उन लाइ ॿिया मिसाल पाण खणी सघूं था। हाणे ॾिसो जी डिफ्थोंग में पॉइंट में अची वियो, ट्योन में अची वियो, पॉइंट में अची वियो। पॉइंट तव्हां लिखी सघो था छो जो ही ओ खे ई सां मिलाए थो। ई सां मिलाए करे ॿ आवाज़ करे पोइट करे थो
ऐं जॾहिं त रीड आहे मीट आहे मीट आहे ही त साॻिया आहिनि पर ही त अलॻि अलॻि वावर आहिनि पर आवाज़ उहे साॻियो कनि था जेको हिन पंहिंजो ॾींदा मीट ॾींदा ऐं जॾहिं ते डिफ्थांग उहो लफ़्ज़ आहे जेको पर रिमेंबर या करिणो आहे तव्हांखे त घटि में घटि सिलेबल हिकिड़े सिलेबल में हुजे वन सिलेबल वन सिलेबल हुजे टू सिलेबल न हुजे माना मोनो सिलेबल अॻिते पाण सिलेबल छा आहे सिलेबल खे पढ़ंदासीं सिखंदासीं पर इहो क्लियर हुजे डिफ्थांग जो मतिलबु इहो आहे त हिकिड़े वावल खां शुरू थी ॿिए वावल ताईं हुन जो आवाज़ पुॼे उनखे पाण डिफ्थांग चऊं था ऐं जेकर हिकिड़ो साॻियो जेकर असांखे प्रोनाउंस ॾिए थो या आवाज़ ॾिए थो उनखे डिफ्थांग में पाण कोन आणींदासीं जेकर पाण टेस्ट में जेकर असां डिफ्थांग ई कंदासीं त पाण लाइ ग़लति साबित थींदो ठीकु आहे इन खां पोइ अॻिते हली पाण हाणे सिलेबस ते कमु कंदासीं सिलेबस खां पोइ इंशाअल्लाह वरी अॻिते कम खे शुरू कंदासीं